अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं आहियां अली हसन अब्बासी। अवां जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजो ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे हिकिड़ी मिलंदी आहे ज़िंदगी। जिया पेज जाखोड़ में सुंदरता जो 51 कहाणियूं। सिंधीकार महमूद मुग़ल। छपाईंदड़ अमरता पब्लिकेशन हैदराबाद सिंध फरवरी 2021। कहाणी आहे हर ॾींहुं हर मिंट हर साह हयातीअ जो मज़ो माणिजे। मुंहिंजे भेणीअ कॿट जो हेठियूं खानो खोलियो ऐं उतां हिकु नओं वॻो कढी ॾेखारणु लॻो। हीउ ॾिस, हिन हिकु वॾो साहु खयों। हीअ कपिड़ा हुन अञा गुज़िरियल हफ़्ते वरिता हुआ, अञा पाता ई कोन हुआ। हुन अखियुनि ते टिशू रखी ॻोड़ा उघिया। मूं वॻो हथ में खयों। उन में ताज़नि नवनि कपिड़नि जी ख़ुशबू हुई, जीअं नवां वॻा थींदा आहिनि जेसीं ताईं धोपिजनि। वॻे ते क़ीमत वारी पर्ची बि लॻल हुई। हुन उहो वॻो तॾहिं वरितो हो जॾहिं असां पहिरियों भेरो न्यूयॉर्क विया हुआसीं। 7-8 साल थी विया। वरितियूं त जाम शयूं हुआईं, पर हीउ वॻो ख़ासि हो। पर लाइ छो हुन कॾहिं उहो पातो कोन। संदसि अखियूं भरिजण लॻियूं। सदाईं कंहिं ख़ासि मौक़े जी ॻाल्हि कंदी हुई त को ख़ासि मौक़ो ईंदो त उहो पाईंदसि। हुन वरी कपिड़े जे मथां हथ फेरिया। मूंखे लॻे थो अॼु ख़ासि मौक़ो आहे। रंग बि मिले थो। हिन वॻे खे बि उन्हनि कपिड़नि में रखूं था जेके ताबूत साज़ ॾे खणी हलणा आहिनि। हुन ॿियनि वॻनि सां उन अणपातल वॻे खे बि रखियो। संदसि हथ ॾकी रहिया हुआ। शापर्स ठाहींदे हिन हिकदमि मूं ॾांहुं मुड़ी चयो, कंहिं बि ख़ासि मौक़े लाइ कुझु न रखंदा कयो। अव्हां जेको ॾींहुं जियो था उहो सदाईं ख़ासि आहे। जेका घड़ी जियो था उहा सदाईं ख़ासि आहे। तदफ़ीन जे सॼे अमल दौरान मुंहिंजे कननि में मुंहिंजे भेणीअ जा लफ़्ज़ गूंजंदा रहिया। मां साणसि ऐं पंहिंजे भाणेजीअ सां गॾु बीठल हुअसि। मुंहिंजी वॾी भेण जो मौत ओचितो थियो जॾहिं मूंखे इतलाउ मिलियो हो त मां फ्लाइट पकिड़े हेॾां आयसि पए त सॼी वाट मूंखे सभु कुझु यादि ईंदो रहियो। असांजो नंढपिणु, रांदियूं, संदसि शादी, संदसि ख़्वाहिशूं, आदतूं। मूंखे उन्हनि सभिनी शयुनि जो ख़्यालु बि आयो जेके हुन अञा ताईं न ॾिठियूं न ॿुधियूं हूंदियूं। मूंखे उन्हनि शयुनि जो बि ख़्यालु आयो जेके हुन उहो सोचे न कयूं हूंदियूं त उहे बि के ख़ासि थी सघनि थियूं। मूंखे पंहिंजे भेणीअ जे लफ़्ज़नि बदिलाए छॾियो। उहा घड़ी शायदि बदिलाइण वारी हुई। हाणे मां घणो पढ़णु लॻी हुअसि ऐं मुंहिंजा ॿिया बि केतिरा ई अमल मटिजी विया हुआ। हाणे मूं बाग़ में बेंच ते वेही दिलि ई दिलि में नज़रुनि जी तारीफ़ करणु शुरू कई। अॻु मां किंझंदी कुरकंदी हुअसि त हीउ सफ़ाई न आहे, हू चङो न आहे। हाणे हिकु अजीब माठ मुंहिंजे अंदर में अची वई हुई। मुंहिंजूं कमेटीअ जूं गॾिजाणियूं बि घटिजण लॻियूं हुयूं ऐं मां घर वारनि ऐं दोस्तनि खे वधीक वक़्तु ॾियणु लॻी हुअसि। जेतिरो बि मुमकिन थी सघे हयाती बचाव जे लम्हनि जो तजुर्बो हुअणु घुरिजे। मूं हाणे लम्हनि खे सुञाणण जी कोशिशि शुरू कई हुई ऐं संदन साराह मूंखे सम्झ में अचणु लॻी हुई। हाणे मां कुझु बचायां नथी। पंहिंजे ख़ासि महिमान लाइ रखियल थांव या उहे शयूं जेके ख़ासि मौक़नि ते निकिरंदियूं हुयूं मूं आम इस्तेमाल में आणणु शुरू कयूं। हाणे मूं पंहिंजा सुठा कपिड़ा वधीक पाइणु शुरू कया जेके मां ख़ासि मौक़नि लाइ रखंदी हुअसि। ख़ासि दावतुनि लाइ लिकाए रखियल ख़ुशबूं हाणे ड्रेसिंग टेबल ते साम्हूं रखियल हूंदियूं हुयूं। आख़िरकार मुंहिंजे ऑफिस जे साथियुनि में मिलण मिलाइण वारनि जे नकनि में बि सुंघण जी उहा ई ताक़त आहे जेका मुंहिंजे साहेड़ियुनि में आहे। मुंहिंजी ॻाल्हि ॿोल मां कॾहिं कंहिं ॾींहुं या कंहिं ख़ासि मौक़े वारा लफ़्ज़ घटिजंदा था वञनि। जे कुझु ॿुधिणो आहे, ॾिसणो आहे, महसूसु करिणो आहे त उहो मां हिन घड़ीअ हाणे जो हाणे ॿुधणु, ॾिसणु ऐं महसूसु करणु घुरां थी। मूंखे पक न आहे त मुंहिंजी भेण छा करे हा जंहिंखेसि उहा ख़बर पवे हा त उहा ॿिए ॾींहुं जहिड़ी न हूंदी। थी सघे थो उहो वेझनि माइटनि या साहेड़ियुनि सां मिलणु घुरे हा या वरी कुझु पुराणियुनि साहेड़ियुनि सां मिली माफ़ी तलाफ़ी करे हा। ईअं बि थी सघे थो त उहा पंहिंजी पसंदीदा खाधे चाइनीज़ खाइण लाइ कंहिं होटल वञे हा। मां रुॻो अंदाज़ो लॻाए सघां थी। जे मूंखे उहो अंदाज़ो थी वञे त मूं वटि वक़्तु महदूदु आहे त उहे नंढियूं शयूं आहिनि जंहिंजो अणपूरो हुजणु मूंखे कावड़ाए सघे थो। कावड़ाए उन करे जो मूं छो अहिड़नि दोस्तनि सां मिलण लाइ ख़ासि ॾींहं रखिया जंहिं सां मां सदाईं मिली पई सघियसि। कावड़ाए उन करे जो मूं उहे ख़त छो कोन लिखिया जेके मूं रुॻो ख़ासि मौक़नि ते लिखणु पिए घुरिया। कावड़ाए उन करे बि जो मां पंहिंजी औलाद ऐं मुड़ुस खे सवाइ कनि ख़ासि मौक़नि जे कॾहिं बि उहो ॿुधाए न सघियसि त मां साणनि केतिरो प्यारु कयां थी।
हर सुबुह जो मां अखियूं खोलींदे पंहिंजो पाण खे ॿुधाईंदी आहियां उहो ख़ासि थिए हर ॾींहुं, हर मिंट, हर साह रब जे हिन तोहफ़े खे सांढे रखण जी कोशिशि भली कर, पर उन खे भरपूर बि गुज़ार।